अजब आहे दुनिया जिहियरी न्यारी को जो शिकारी को जो शिकारी। अजब आहे दुनिया जिहियरी न्यारी को जो शिकारी को जो शिकारी। शिकारी 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 शिकारी। पर मुझे भाइरनि खे जीअं ख़बर न पवे इन्ही होशू खे त मां चङी तरह रेस होशू तुंहिंजे घाटे पियो आहे साटो ॾियार। छा चाचा चाचा फोन बंद कंदे त मां रांझणे खणी अस्पताल वेंदुसि नी। बाक़ी हीरे खे पोइ था ॾिसूं। इने मुंहिंजे दोस्त ते हमलो कयो आहे। इने खे हज़म करण इहा ॻाल्हि कोन ॾींदुसि। सेठ छा थियो तव्हांजे ॾोह जो? सूबेदार को खड़तेल कढियो जा न? अमजद लगे तो सूबेदार मो खड़तेल कोन करंदो, पाण को ॿियो को बिलो करणो पवंदो। सूबेदार जो कम करे तो भगवान त मथे ॻाल्हायो। मुंशी आमिर सूबेदार नंबर में लारे त मां ॻाल्हायांसि। बाबा फोन ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम सूबेदार साहब। साईं असांजे कम जो छा थियो एॾो सारो ॾोह थी वियो आहे। पच लॻियो अञा ताईं को खड़तेल कोन्हे थियो आहे। कमु थींदो या असां मथे ॻाल्हायूं? ख़ालिद विशाल पर ज़ोर दो सरे कम असांखे कयो। जी जी ठीकु आहे सर, असां मथे ॻाल्हाईंदासीं। हाई कोर्ट में कंदासीं तव्हां ते। चोत मुंहिंजो नालो आहे सूबेदार शाहज़ैन। मां उहो शिकारी आहियां जंहिंजो शिकार कॾहिं हराम थींदो ई न आहे। थलियूं फूकूं ॾियणो साईं, कुझु करे बि ॾेखारियो। जीअं साईं तव्हां वटि टाइम कोन्हे त असां वटि टाइम कोन्हे को। मूंखे सिंपल जल्दी ॾोह खपे 2 ॾींहंनि में। सेठ छा पियो जे सूबेदार? पैसा गए हवाल रुगे रिकट पे चवे कम कंदो कोन। बच्चा थियो जे न घबरा। सही तो हुजे। हां बिल्कुल सही हुजे। काकी हिकु ॻाल्हि ज़रूर करा। डॉक्टर चयो नुक़सान का बची विया हुजो न त मरी वञी हुजे। हा पर काका हुन जालिम के कचर कान छडी। हुन त पहिरीं मुंहिंजे मथां वार कयो। ये त रांझण अची मुंहिंजी जान बचाई। मां मरी वञा। हा काका जी मां हिते कोन हुजा। न न अहिड़ी ॻाल्हि न कंदी हुजे। हुन ज़ालिम खे पुलिस दौड़ाए पेट में सूर जो हुजे पर पोइ बि भॼी वियो हुजे। आख़िर वींदो केॾा काकी? हिकु न हिकु ॾींहुं कोड़कीअ तां ज़रूर ईंदो हुजे। पर पुलिस खे शिकायत कंहिं कई? सजण इन ज़मीन असारी जी पारत दई घर त असां वटि रहिया ई कोन। पर इने माल बाल जे बनीअ में पवे त इन जो ख्याल पियो कजां। त बिल्कुलु तव्हां गणती न कयो। मां पंहिंजे ज़िम्मे सां कमु कयां पियो। बाक़ी रही असांजी क़िस्मत। जुमन सूबेदार खे चई असांजा बेगुनाह घर ठहिराया आहिनि।
होशू सुठो वने में ते वरे दी गाड़ी वापस कर ये न थे जो या गाड़ी वने मौत जो सबब बणजी वने बेदार छा थो चई त मूंखे गाड़ी मोटाए ॾेई मां तोखे चङी तरह गाड़ी मोटाए ॾींदुसि कल्ह मुंहिंजा घर ॾाराया अथई ऐं अॼु वरी चई तो गाड़ी मोटाए ॾेई हाणे त मज़ो मां तोसां कंदुसि हाणे तुंहिंजी गाड़ी जॾहिं खसबी न त तोखे ख़बर पवंदी त घणे वीहे सवा अरे कानून के तो चैलेंज करे खबर बताई तो सूबेदार शाहजैन साधो ॻाल्हाई मां वो सूबेदार आया जो ॾोहारी खे घाणे में छह वांगुरु पीड़े छॾींदो आहियां ये फूकट तुंहिंजा पोइ ख़बर पवंदी न जो ईंदे गाॾीअ ते वेंदे पंध बस कर ठीक आहे तूं थी ॾाढो मुड़ुसु तुंहिंजी मुंहिंजी ख़बर हाणे का चौराहे ते पवंदी अरे हाणे मूंखे तूं छा कंदे हुया घर ई तो मुंहिंजा ॾाराए छॾिया हाणे मां कॾहिं काथे हाणे तोसां सूबेदार मां डिबरी खाईंदुसि छो तोखे ख़बर आहे त मां सूबेदार शाहजैन वो शिकारी आहियां जंहिंजो शिकार कॾहिं हराम थींदो ई न आहे बंदि कर पंहिंजी बकवास अरे हल रे हल बंदि कर पंहिंजी बकवास बंदि कर फोन दीदार ॾिठई तव्हांजे करे मां इश्क इन छोकिरी सां करण ई छॾे ॾिनो माइटई इन जे करे मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां इहा छोकिरी 2-3 दफ़ा इन ई अंदाज़ में मतर जी ज़मीन ते ॾिसंदो आहियां मां अहिड़ी ॻाल्हि न आहे बादल वो लिखी मतर जे पुठियां गाह कंदी आहे पोइ जो हू चेड़ा का पोइ लिखे इन जे करे थी बादल ॾिसी हुनखे पोड़ो फशरी न करे अजीब लॻो इन जे करे का ग़लती थी हुजे त मूंखे माफ़ कजो छोरीअ मुंहिंजो अंतर ई साड़े छॾियो आहे पर इहो मुंहिंजो वहम बि थी सघे थो किथे मां गभरू किथे पोड़ो असां ॼणनि खे छॾे पोड़े खे कीअं ॾिसंदी जेकॾहिं ईअं कयाई त पूरो करे छॾींदोसां अदा दीदार कहिड़े ख़्यालनि में गुम लॻो पियो आहीं बसि अदा ज़माने जी ॻाल्हि साहब में तो छहे गाल तो बुझा वे गाड़ी ते वे ओ बुझी गाल तो खेड सौदा ओ साहब गाल तो बुझा छे मां कयो छंजे गाड़ी ते वे पोडी सौदा थानी ते गाड़ी वे गाड़ी ते वे गाड़ी ते वे ओ साहब ए गाड़ी ते वे मां कौन हलत छे बाबा गाड़ी ते वे तो छे बुझी गाल तो बुझा गाड़ी ते सौदा थानी ते हा ॿुधा छा हुजे हथ कढ मारो न खिला में पार वे मुखे खबर हुंजे तू गाड़ी भरिया हुंजी तू हथ कढ में पार वे तू ये का इज्जत छा मारू यार तो जे करी टक्कर में करो हा भले तो हल तू गाड़ी ते वे अरे हाथ ते न छपावे हथ छा वे अरे भगा
छुपया अरे सच ही त भजियो अब बस है गोले वठंदासीं काॾे वेंदो हाँ वॾे साहब सां ॻाल्हि न कजांइ तव्हां भॼी वियो सही आहे ठीकु आहे ठीकु आहे असांखे निज़ाम यार सलाह त ॾे इहो पोड़ो मटर यार ॿ दफ़ा मां न करे असां त जेसि ताईं मूंसां हवाल न कंदे तूं कहिड़ी ख़बर त कहिड़ो तुंहिंसां मसइलो आहे बसात पोइ यार ॿुध ऐं तूं को बि फिक्र न कर इहा ॻाल्हि तो ऐं मूं ताईं रहंदी असांजो त बैटरियूं ई ख़तमु पर तव्हां जहिड़े महबूबनि ॿीहर साह विझी छॾियो भला के ॾिठो त कोन चाचा ॾिसांदे त मां तव्हांखे ॾिसी न वठां ॾींदो काॾे हल हेॾो मसइलो मत तूं करे उहो त करे वियो पर यार तो त सलाह कान ॾिनी कालू थो ॻाल्हायां कालू मता न सम्झी त भला बि न कंदो छो कालू कोकड़ा ई नालो आहे जेको कालू जे अॻियां आयो न गुस्सी वेंदो गुस्सी कालू अॻे ई मां दर पदर लॻो पियो हां सुठो अथई त इहे हरकतूं छॾे ॾेई उठारियूं बबकियूं न ॾे ये कालूअ खे उठारियूं बबकियूं न ॾे मां चवां थो होशो त कालू जे अॻियां आहे न गुस्सी वेंदे गुस्सी अरे चयुमि न मां अॻे ई दर पदर लॻो पियो हां इन मारण ऐं मरण खां मां ॾेंजर डिॼां ई कोन थो ईंदे पंहिंजे पेरनि ते हाणे वापसि कोन ईंदे हाणे ये हवाई फेर कोन कंदासीं हिक ॿिए खे दुफ़ कंदासीं धमकी कालू खे न ॾे कालू तव्हांजे टिजण वारो न आहे कालू जे अॻियां अचण सिरे जहिड़ा दाणा करे छॾींदई दाणा छो जी मुझे गाटे पियो ही अरे ॾाॾे खे मारियो हो मुझे ॾाॾे अची असांजे कंध में लॻो ही तोखे ख़बर न आहे कालू जे अॻियां जेको बि आयो कुकड़ू को थी वेंदो कुकड़ू को दोस्तन ते कुर्बान कंदा आहिनि त हिन हीरे खे सबक सेखारे छॾियऊं छा ग़रीब हुजूं अच्छा इन प्लान करण जो छो थींदा बि न हुजूं या ग़लती ॾिसी असां माफ़ करे छॾियूं तंहिंखे सजा ख़ुदा ॾिनी हुजे हीरो ॻोठ मां गुम थी वियो हुजे ऐं पुलिस हुनखे डोराईंदी हुजे असांखे कंहिं फरियाद ॾिनो भला वरी अची घुमण ॾिनो हुजे छलड़ा
काॾे निकिरी पियो ही? मतलब यार हाणे ॻाल्हि मुंहिंजी ॿुध। सन्नो पैसा ॾेई थोरा ॾेई तो मूंखे वधि में वधि छा 60-70 ॾिनी हूंदी। यार हाणे हिकिड़ी ॻाल्हि चवई, बाबा पैसा मूंखे ॾे हाणे लाॻी था, ॿ टे लख ॾे यार मां पे वेही वञी को कारोबार कयां। छो त रोज़ तोखां पैसा घुरंदे न, हाणे भली मूंखे बि लॼ थी चई। यार 60-70 हज़ार हिन दौर में तोखे ॾिनम, अञा बि घटि आहिनि। हाणे तूं ई ॿुधाए, ही को मां मूंखे को सरकारी कमरो मिलियो जो 5 फुट जो खॾो लॻो, 4 लख जो बिल ठाहियो वेठो ही। अरे बाबा कुझु ख़्यालु कर, असांजे वॾनि जी मिल्कियत ही अधु विया खाई, असांखे वञी 2-3 लख 2-3 करोड़ जूं ये बि बचियूं वञी हे सरियूं फॻियूं महांगाई। तूं आजो बिल कढियो बीठो आहे, बेली हाणे छॾ मुंहिंजी पचर। ॻाल्हि ॿुध मतलब मतां तोखे भुल हुजई, तूं जा सभु सबूत मूं वटि हिन टच फोन में जेब में पिया अथई, जेब में मतलब। ऐं ॻाल्हि ॿुध, मां अहिड़ो कार कराईंदो सही जो इहे सबूत ॾेखारियमि न वॾेरे खे, तोखे त अलाए छा चटी रखंदो। टच खे दीदार ई बादल खे चई लामारो थो ॾियारियां। मतलब कहिड़िन सोचनि में अची वे? अरे माल ॾीं थो या जवाब थो ॾीं? अरे यार थोरो सब्र बि कर न भला। हाणे 2-3 लख त मुंहिंजे जेब में त न आहिनि पिया। हाणे मां को चेक बुक लिखां, बैंक वञा, तोखे माल मिली वेंदो, तूं बेफ़िक्र थी। ठीक आहे मतलब मूंखे तुंहिंजो इंतज़ार रहंदो। कहिड़े ख़्यालनि में वेठो आहीं?
ਚਾਹੀਦੀ ਗੋਲੀ। तो क्या मौत मुझे समझ आया तो क्या शायद खबर है मुद्रा सुबेदार शासन मौत शिकारी आया जब शिकार करने फिर